नाज़रीन वाक़िया आगाह कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह सां अॻूणे गवर्नर इशरत अली बाद फ़ोन ते राब्तो कयो आहे। राब्ते दौरान सिंध में मकानी चूंडनि ऐं ॿिनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। राब्ते दौरान मकानी इदारनि बाबति एक्ट में समूरनि स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण ते इतफ़ाक़ कयो पियो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे डॉक्टर इशरत अली बाद चयो त मकानी इदारनि बाबति एक्ट में शफ़ाफ़ियत जो ख़्यालु रखियो वञे। हुन चयो त शफ़ाफ़ियत तॾहिं ईंदी जॾहिं मेयर जी चूंड सेक्रेटेरिएट बैलेट न पर शो ऑफ हैंड ज़रिए थींदी। आगाह कई पिया वाक़िए सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह सां अॻूणे गवर्नर इशरत अली बाद फ़ोन ते राब्तो कयो आहे। राब्ते दौरान सिंध में मकानी चूंडनि ऐं ॿिनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। राब्ते दौरान मकानी इदारनि बाबति एक्ट में समूरनि स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे डॉक्टर इशरत अली बाद चयो त मकानी इदारनि बाबति एक्ट में शफ़ाफ़ियत जो ख़्यालु रखियो वञे। आगाह कई पिया वाक़िए सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह सां अॻूणे गवर्नर इशरत अली बाद फ़ोन ते राब्तो कयो आहे। राब्ते दौरान सिंध में मकानी चूंडनि ऐं ॿिनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। राब्ते दौरान मकानी इदारनि बाबति एक्ट में समूरनि स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह सां अॻूणे गवर्नर इशरत अली बाद फ़ोन ते राब्तो कयो आहे। राब्ते दौरान सिंध में मकानी चूंडनि ऐं ॿिनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। राब्ते दौरान मकानी इदारनि बाबति एक्ट में समूरनि स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण ते इतफ़ाक़ कयो पियो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे डॉक्टर इशरत अली बाद चयो त मकानी इदारनि बाबति एक्ट में शफ़ाफ़ियत जो ख़्यालु रखियो वञे। हुन चयो त शफ़ाफ़ियत तॾहिं ईंदी जॾहिं मेयर जी चूंड सेक्रेटेरिएट बैलेट न पर शो ऑफ हैंड ज़रिए थींदी। आगाह कई पिया वाक़िए सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह सां अॻूणे गवर्नर इशरत अली बाद फ़ोन ते राब्तो कयो आहे। राब्ते दौरान सिंध में मकानी चूंडनि ऐं ॿिनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। राब्ते दौरान मकानी इदारनि बाबति एक्ट में समूरनि स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे डॉक्टर इशरत अली बाद चयो त मकानी इदारनि बाबति एक्ट में शफ़ाफ़ियत जो ख़्यालु रखियो वञे। हुन चयो त शफ़ाफ़ियत तॾहिं ईंदी जॾहिं मेयर जी चूंड सेक्रेटेरिएट बैलेट न पर शो ऑफ हैंड ज़रिए थींदी। ख़बर मां सां शेयर कई पिया सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह सां अॻूणे गवर्नर इशरत अली बाद फ़ोन ते राब्तो कयो आहे। राब्ते दौरान सिंध में मकानी चूंडनि ऐं ॿिनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। राब्ते दौरान मकानी इदारनि बाबति एक्ट में समूरनि स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण ते इतफ़ाक़ कयो पियो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे डॉक्टर इशरत अली बाद चयो त मकानी इदारनि बाबति एक्ट में शफ़ाफ़ियत जो ख़्यालु रखियो वञे। आगाह कई पिया वाक़िए सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह सां अॻूणे गवर्नर फ़ोन ते राब्तो कयो आहे। राब्ते दौरान सिंध में मकानी चूंड ऐं ॿिनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। राब्ते दौरान मकानी इदारनि बाबति एक्ट में समूरनि स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे डॉक्टर इशरत अली बाद चयो त मकानी इदारनि बाबति एक्ट में शफ़ाफ़ियत जो ख़्यालु रखियो वञे। हुन चयो त शफ़ाफ़ियत तॾहिं ईंदी जॾहिं मेयर जी चूंड सेक्रेटेरिएट बैलेट न पर शो ऑफ हैंड ज़रिए थींदी। तफ़सीलात कंदासीं सीनियर रिपोर्टर शबीर लाशारी खां। जी शबीर, अपडेट कजो। जी बिल्कुल, अॻूणे गवर्नर इशरत अली बाद ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह विच में टेलीफोन ते राब्तो थियो आहे। इशरत अली बाद जेको दुबई में आहे, दुबई मां इशरत अली बाद सां सिंध हुकूमत जो राब्तो थियो आहे। वञे जो चवणु आहे त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इशरत अली बाद खे नए लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल ते एतमाद में वठण जी कोशिश कई। उन मौक़े ते इशरत अली बाद जो चवणु हो त जेको नओं लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल आहे त उनमें कोशिश कई वञे त मेयर जी जेका चूंड आहे उहा शफ़ाफ़ नमूने थिए ऐं ॿाहिरां ईंदड़ माण्हू खे चूंडण बजाए उन जो
पहिरियां उहो कंहिं लोकल काउंसिल मां चूंडिजी अचे। उनखां अलावा सीक्रेट जेका वोटिंग आहे बिल्डिंग आहे उनखे जेको आहे छॾे करे शो ऑफ हैंड ज़रिए मेयर जी जेका आहे उहा चूंड थियणु घुरिजे। ऐं लोकल गवर्नमेंट एक्ट जेको नओं अचे पियो आहे उनमें तरमीमूं आहिनि उहे सूबे जी बहितरी लाइ हुजणु घुरिजनि। जी महिरबानी शबीर आगाह करण जे लाइ।